फेसबुक ते पाकिस्तानी नौजवान जी मोहबत में मुब्तला भारत में आयल नारी अंजूअ खे हाणे पंहिंजा ॿार ॾाढा यादि अची रहिया आहिनि। जुलाई में हिकु महीने लाइ कानूनी वीज़ा ते भारतीय रियासत राजस्थान मां पाकिस्तान अची अपर दीर जे रहवासी नसरुल्लाह सां शादी कंदड़ अंजू जी वीज़ा जे मुद्दे में 1 साल जी वाध कई वई हुई। निकाह खां पोइ नसरुल्लाह ज़ाल जी वीज़ा जे मुद्दे में 1 साल लाइ वाध लाइ हरू विज़ारत खे दरख़्वास्त जमा कराई हुई, जेका मंज़ूर कई वई हुई। निकाह लाइ इस्लाम जे दायरे में दाख़िल थींदड़ 34 वरियनि जी अंजू यानी फातिमा खे हाणे पंहिंजा ॿार यादि अची रहिया आहिनि। अंजू जे मुड़ुस नसरुल्लाह इंकिशाफ़ कयो आहे त संदसि ज़ाल ज़हनी तौर ते परेशान आहे ऐं पंहिंजे ॿारनि खे ॾाढो यादि करे रही आहे। हुन चयो त हू खेनि एतिरो यादि करे थी जो हाणे वापसि वञण खां सवाइ वटसि का ॿी वाट ई न आहे। ज़ाल जी ज़हनी सिहत बाबति ॻणतीअ जो इज़हार कंदे नसरुल्लाह चयो त संदसि लाइ बहितर हूंदो त हूअ पंहिंजे ॿारनि सां रहण लाइ भारत वापसि हली वञे। अंजू जा 2 ॿार आहिनि, जिन में धीअ जी उमिरि 15 साल ऐं पुट जी उमिरि 6 साल आहे। नसरुल्लाह वज़ाहत कई त हिकु भेरो जॾहिं पाकिस्तान में ज़रूरी घुर्जूं मुकमल थी वेंदियूं त अंजू भारत वापसि हली वेंदी। हुन इहो बि चयो त जेकॾहिं मूंखे वीज़ा ॾिनी वञे त इम्कान आहे त मां बि अंजू सां भारत वञा। राजस्थान जे ज़िले भेवाड़ी सां वास्तो रखंदड़ शादीशुदा भारतीय औरत अंजू नसरुल्लाह सां फेसबुक ते दोस्ती बात पाकिस्तान ईंदे भारतीय मुड़ुस अरविंद खे चयो हो त हू कुझु ॾींहंनि लाइ जयपुर वञी रही आहे। बाद में संदसि मुड़ुस खे मीडिया ते ख़बर पई त हूअ पाकिस्तान हली वई आहे।